अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदा। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहे जेको नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पाप नंगर। जी हाँ दोस्तों, पाप नंगर जे ड्रामे जे डायरेक्टर सां मुंहिंजो राब्तो थियो आहे। मां हुन सां राब्तो कयो आहे त हीउ ड्रामो कॾहिं हलायो वेंदो, आख़िरी फाइनल डेट ऐं उन जे चवण जे मुताबिक़ मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुमि त आख़िरी फाइनल डेट उन ड्रामे जी छा आहे। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, डायरेक्टर सां मुंहिंजो राब्तो थियो आहे। डायरेक्टर चयो त हीउ ड्रामो जेको आहे त ईद जे पहिरें ॾींहं ते राति जो 8:10 ते KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, हीउ तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे। एक्शन जीअं पथर दुनिया ड्रामो तव्हां ॾिठो, उन जे मुक़ाबले में हीउ ड्रामो KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा विसारींदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।